हेॾा सारा माण्हू कंहिं लिटरेरी ऐं कल्चरल इवेंट में, सेब कराची में, पंहिंजे तख़्त गाह में, पंहिंजे शहरग में, पंहिंजे दारुल हुकूमत में, पंहिंजे कैपिटल में, पंहिंजे मग़ज़ ऐं पंहिंजे दिमाग़ में, पंहिंजे सोचनि जे महवर में कराची, कुलाची, असांजो वतन, असांजो शहर, असांजो भाग, असांजो बख़्त, उते हेतिरे तइदाद में तव्हां वेठा आहियो। तव्हां सभिनी खे सलाम। हींअर आऊं यको नौजवाननि जे घेरे में हुअसि, उन्हनि तस्वीरूं पे कढियूं, मुरकंदड़ चेहरा, चमकंदड़ अखियूं। पोइ उन सॼी सूरत हाल में मायूसियूं छो? लाश लटकियो पियो आहे वण में, मिटीअ जे भरिसां। अमरकोट में कंहिं नौजवान ख़ुदकशी करे छॾी, वाही पांधीअ जे साम्हूं कंहिं कमरे मां कंहिं नौजवान जो, कंहिं न्याणीअ जो लाश। छाकाणि त सॼी फ्रस्ट्रेशन, सॼी डिप्रेशन मां निजात जो रस्तो आहे नवां ख़्याल, नयूं ॻाल्हियूं, नयूं आइडियाज़। रोज़ राति जो चांहि पी या ॿी का शइ पी, या खट जे मथे जे हेठां विहाणो ॾेई मोबाइल खोले रुगो वेही सोचबो, तबाह थी वियासीं, बर्बाद थी वियासीं, कुझु कोन थियो, ॿेड़ी ॿुॾी वई, को गस कोन्हे, रस्तो ई कोन्हे, हड़ हली वई। यू विल गेट फ्रस्ट्रेटेड। परेशानी मूंखे बि थींदी हूंदी, कम कार, मसइला, मुसीबतूं। पोइ उनखे डाइवर्ट कबो आहे ॿियनि ख़्यालनि ॾांहुं, ॿियनि सोचनि ॾांहुं। ऐं फुज़ूल ॻाल्हियूं सोचींदो पियो आहियां, फुज़ूल। हींअर हैदराबाद खां आयुसि पे, तव्हां सोचंदो हवाई ॻाल्हि आहे कहिड़ी। मूं सोचो, मूं चयो जे लख साल अॻु में, 6-7 मिलियन साल अॻु में होमो इरेक्टस आया, पोइ होमो सेपियंस, निएंडरथाल्स, हाइडलबर्ग्स, होमो सेपियंस सेपियंस, जंहिंजी पाण कंटिन्यूटी आहे। मूं सोचो त लख साल अॻु में, सोचो तव्हां बि सोचो मूंसां गॾु, मूं चयो का टाइम मशीन हुजे, उन में माण्हू खे विझिजे ऐं चइजे तूं लख साल अॻु में वञी निकिरंदे, ऐं पोइ माण्हू हुतां खणी कहिड़ो सामान वञे। चवनि बाबा 15-20 किलो जो सामान जी मोकल अथई, गॾु केरु कोन हलंदई, सामान इहो 10-15-20 किलो हूंदई। पोइ वरी मोटंदे कोन 5-10 साल, या उते ग़र्क़ थी वेंदे, या मोटंदे 5-10 साल खां पोइ छा खणी वञे? पोइ दोस्तनि खां पुछमि गाॾी में, हिकिड़े चयो त कपिड़नि जा वॻा खणी वेंदुसि। मुंहिंजो शाबास, उन ज़माने में त माण्हू कपिड़ा पाईंदे ई कोन हुआ। पाण कपिड़ा पाईंदे त ॻोल्हे तोखे चट करे ॾींदा, ठीकु आहे, ॿी मुसीबत कड़की आहे। हिकिड़े वरी सलाह ॾिनी, पाणी खणी वेंदुसि। मुंहिंजो पाणी हफ़्ते में ख़तमु थी वेंदई, 10-15 किलो अथई। ॻाल्हियूं ॿुधियूं पे, मूं ॾिठो त हिकिड़ी मख़सूस शइ खां अॻियां हू सोचीनि नथा। पाणी खणी वेंदुसि, कपिड़ा खणी वेंदुसि। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त ही दोस्त वेठा आहिनि, हिननि मां को चवे त 10-15-20 किलो वज़न हलो आहे, चए बाबा हिकिड़ी राइफल खणी वेंदुसि, हिकिड़ो पिस्टल खणी वेंदुसि, उन खां पोइ 500,000 गोलियुनि जा राउंड खणी वेंदुसि। चए त इलाही सारा हड़ में ॿधी माचिस खणी वेंदुसि। अञा उन्हनि बाहि लाइ ॻोल्हे लधी आहे अलाए न, उन्हनि जे साम्हूं जे माचिस जी तीली सां बाहि ॿारींदुसि त उन्हनि जा वात फाटी वेंदा। ऐं को चवे त बाबा हितां खां एरोथ्रोमाइसिन, आगमेंटन के 200 दवाउनि जा दॿा खणी वेंदुसि, एंटीबायोटिक्स जा, पैनाडाल जा। उते गोरी खाईंदा, चवंदा न मौजो करे छॾियो। को हितां आऊं सोलर जी प्लेट खणी वेंदुसि ऐं नंढड़ो पोर्टेबल माइक्रोवेव खणी वेंदुसि। हिकिड़े चयो मोबाइल खणी वेंदुसि। मुंहिंजो मोबाइल ते ॻाल्हाईंदे कंहिंसां? मोबाइल तो वटि हूंदो, उते ॿिए कंहिं वटि आहे कोन। फुज़ूल ॻाल्हि, पर नयूं शयूं सोचण, नयूं शयूं सोचण, ही जेका तव्हांजी फिजिकल स्ट्रेंथ आहे, मसल्स ठहनि थियूं, वज़न खणो था, मसल्स ठहनि थियूं। दिमाग़ में बि ख़्याल नवां ईंदा त दिमाग़ नओं थींदो। साॻी ॻाल्हि, ॿोड़ खाइणो आहे, मानी खाइणी आहे, गाॾी में वेहणो आहे, कपिड़ा धोराइणा आहिनि, पघार वधाइणी आहे, बदिली करणी आहे, नौकिरी ॻोल्हणी आहे, इहे ज़रूरु कयो, नवां ख़्याल किथे आहिनि? हींअर हिकिड़े दोस्त ने ते दो दरिया ते कल्ह मुंहिंजी बर्थडे हुई।
हींअर हिकिड़नि दोस्तनि मुंहिंजी दावत कई ते अलाए कहिड़ो रेस्टोरां हो, मूं पुछियो मान जिते वेठी वेही 8-10-15 दोस्त हुआ, दीवान दोस्त हुआ, उन्हनि खे मूं चयो मुंहिंजो जेकॾहिं पाण घोटकी मां निकिरूं ऐं दरिया जो किनारो ॾेई अचूं, कश्मीर खां अचूं, गुड्डू खां दरिया जो किनारो रोड ॾेई न हलंदा अचूं, घोटकी सखर दरिया जो ही पासो, खैरपुर किनारो ॾेई हलूं पिया, नौशहरो, नवाबशाह, दौलतपुर, काज़ी अहमद, सईदाबाद जो ही पासो, हाला, हैदराबाद, पोइ वरी हलो अॻियां, टणो मोहम्मद ख़ान, मुला कात्यार, किनारो ॾेई सिजावल, चूहड़ जमाली, जाती। मुंहिंजो हीउ जेको पाण रस्तो ॾेई पिया वञूं अब्दुल्ला शाह गाज़ी खां दो दरिया, इहो समुंड जो किनारो ॾेई जे हलंदा हलूं त पोइ चयोसीं हली पुॼंदासीं कोरंगी। मुंहिंजो बस चई हा, मुंहिंजो कोरंगी खां हलंदा हलंदो त अॻियां वञी पुॼंदो मुंबई, ऐं मुंबई खां हलंदा वेंदो त सूरत ऐं बेंगलुरु वटां लंघंदा वेंदव, ऐं बेंगलोर खां ऐं सूरत खां लंघंदा अॻियां वेंदो त वञी पुॼंदो म्यांमार, बर्मा, ऐं समुंड जो किनारो बांग्लादेश, पोइ म्यांमार, बर्मा, ऐं पोइ थाईलैंड, ऐं पोइ हलंदा हलो त पोइ लाओस, पोइ कंबोडिया, पोइ वियतनाम, मथे चढ़ो त साउथ कोरिया। हाणे तव्हां चवंदो हिन जो मक़सदु कहिड़ो आहे? मक़सदु इहो आहे त जे न्यूटन बि तव्हां वांगुरु बोड़ रधण में लॻो पियो हुजे हा, ऐं आइनस्टाइन जो मसइलो इहो हुजे त लोड शेडिंग केॾी महिल ख़तमु थींदी, कपिड़ा इस्त्री करे वठां, ऐं शाह लतीफ़ सोचिया त अॼु जुमे ॾींहुं मच्छी सस्ती मिलंदी आहे वठी अचां, त पोइ पाण हिते किथे हुजूं? फेराडे, हीअ जेका हले पई बिजली, इहो फेराडे हिन कम में लॻो पियो हुजे हा, त बूट किथां सस्तो मिलंदो, बदिली कीअं थींदी, त पोइ सॼी काइनात कीअं अचे? तंहिंजे करे हीअ जेके माण्हू ख़ुदकशियूं था कनि, जेके सरेंडर था कनि, ख़ासि तौर ते नौजवान जेके मायूस था थियनि, उन्हनि खे सम्झणु खपे त हीअ दुनिया आरज़ी आहे, हीअ शयूं मटिजनि पियूं रोज़, हर घड़ी ही सेकंड गुज़री वियो, मूं ॻाल्हायो उहो लम्हो गुज़री वियो, हेठि लहंदुसि अधु कलाकु गुज़री चुको, छा फ्रस्ट्रेटेड थिजे, छा मायूस थिजे?